डन जिया से जहयाती ससुई मुंहिंजी ज़ाल आहे, कानूनन अखलाकन मां हुन जो वारिस आहियां। मां ससुई खे वठण आयो आहियां। बहादुर ख़बर थी त कैसा तो ॻाल्हाए? सामुन जो सरदार कांबू खान अथई। ख़बर आहे मूंखे त मां कंहिंसां ॻाल्हाए रहियो आहियां। मां रईसी शान में का गुस्ताखी न आहे कई। मां हक़ जी ॻाल्हि कई आहे। बहादुर तुंहिंजो इहो लहजो ॾाढो ख़राबु आहे। बेशक ससुई तुंहिंजी ज़ाल आहे, जेकॾहिं तोसां वञणु चाहे थी त मूंखे को एतिराज़ कोन्हे को, पर जेकॾहिं ससुई राज़ी न आहे त पोइ माफ़ कजांइ बहादुर खान। मां ससुई मात न कढंदुसि। रईस, हू राज़ी हुजे या न, पर मां हुनखे ज़रूर वठी वेंदुसि। हू मुंहिंजी इज़त आहे ऐं मां पंहिंजी इज़त ठारनि जे हवाले कयां, ही कॾहिं बि नथो थी सघे। बहादुर, तो पटको पंहिंजो पाण लाथो, पंहिंजी इज़त खे धिका ॾेई घर खां ॿाहिरि कढी। ही ॻाल्हि यादि रख, जॾहिं इज़तुनि जा जनाज़ा निकिरंदा आहिनि न, तॾहिं इज़तूं वापसि न आहिनि ईंदियूं। बराबर तूं ससुई जो वारिस आहीं, पर मां तव्हां सभिनी जो वारिस आहियां। ससुई जे राज़े खां सवाइ ससुई तोखे कोन मिलंदी। रईस, इहो त नाहक आहे। ना तो वरी ससुई सां कहिड़ो हक़ कयो? हा, हुनखे दर दर जा धिका खाइण जे लाइ ॿाहिरि कढी छॾी। शुक्र कर जो तुंहिंजी इज़त मूं वटि आहे ऐं महफ़ूज़ आहे। जेकॾहिं मुचण जणनि जे हथ चढ़ी वञा न त तोखे पंहिंजी इज़त ॻोल्हण जे लाइ शहर जा ॻोठा जाचणा पवंदा। रईस कांबू खान, थोड़ा बहादुर खे इज़त सां दर ते छॾे अच। लोंगा इन चने सरे जूं नाजाज़ियूं ॾींहं ॾींहं वञनि थियूं वधंदियूं। मूंखे लॻे थो इन जो पिलो करणो ई पवंदो, न त इहो चने सर असांखे हाणे ॻिची में पइजी वेंदो। रेशम, चनेसर कमदार नबूअ जो पुटु आहे। हुन जूं आदतूं बि पीउ ते आहिनि। चवंदा आहिनि त जहिड़ा कांव तहिड़ा बचा। लोंगा तंहिं करे त मां इहो सोचां पई त चने सर जे खिलाफ़ मां केस दाख़िल करायां, पाणे पुलिस हिन खे सिधो कंदी। रेशम, हितां जो कानून सिर्फ़ अमीरनि जे लाइ आहे। केस दाख़िल कराइण सां असांखे को बि फ़ाइदो न पवंदो। सूबेदार सिकंदर राशि माण्हू आहे। लोंगा आख़िर भला छा कजे, कुछ न कुछ त करणो पवंदो न। इन बेलगाम घोड़े खे लगाम ॾियणो पवंदो। रेशम, असां कमदार नबू ऐं चनेसर सां पुॼण जोगा आहियूं। रही ॻाल्हि बेलगाम घोड़े जी, त मां कमदार नबू ॾे न्यापो कयां थो त चनेसर खे असांजे हवाले करे न त मां चनेसर सां गॾु इन कमदार नबू खे बि लगाम ॾींदुसि। तुंहिंजे चवण सां नबू कमदार चनेसर खे असांजे हवाले कोन कंदो। इहो नबू कमदार वॾो शातिर माण्हू आहे। रेशम, हिकिड़ो दफ़ो भला आसमान में छा आहे? जे चवण न कई खणंदासीं डंडो ॿियो वरी छा? भले लोंग, पर हू असां सां विढ़ियो आहे ऐं असां बि हुन सां विढ़ंदासीं ऐं असां हुन सां अहिड़ो विढ़ंदासीं जो हुन जी 7 पीढ़ियूं यादि कंदियूं। जे हुननि ईअं कयो न त असां बि ईअं ई कंदासीं। भली कमदार नबू खे ख़बर पवे त वॾेरी रेशम बि घटि न आहे। ठीकु आहे लोंग, तूं वेह त मथां लाइ चांहि ठाहे।
चने सर मां तोखे पहिरियां माफ़ करे वॾी ग़लती कई पर मां हाणे तोखे माफ़ न कंदुसि तुंहिंजे करे मुंहिंजी ज़िंदगी बर्बाद थी तुंहिंजे करे मुंहिंजे ससुई जे विच में विछा पैदा थिया मां तोखे ज़िंदा कोन छॾींदुसि मां त तुंहिंजे आज़ाद थियण जे इंतज़ार में हुयुसि जिंदगी मौत अल्लाह साईं जे हथ में आहे अल्लाह साईं जे हथ में बाक़ी ये पिस्तल मूंखे ॾेखारे बेजार न इन पिस्तलनि खां कोन थो टिॼां ओ त चने सर जी चाल चङनि भलनि जूं वायूं बताल करे छॾींदी आहे वायूं बताल त तुंहिंजो मां कंदुसि चल पंहिंजा पेर वो पेर फुर को ना हो निशान बाबा साईं चोर जॾहिं लौंग जे घर में पिया तॾहिं अंधेरो या त वरी खेनि बुट ॿधल ई लौंग सुञाणे न सघियो बाबा साईं टिनि माण्हुनि जा त पेरा ॾिठा विया आहिनि ऐं मोटरसाइकिल जो पटो नज़र आयो आहे अच्छा तो पोइ लौंग छा थो चाहे केस दाख़िल थिए या न बाबा साईं जेकॾहिं हिन सूबेदार सिकंदर वटि केस दाख़िल कराईंदासीं त थींदो ऐं कुझु बि कोन मुंहिंजो ख़्यालु त इहो आहे बाबा त केस दाख़िल न करायूं पंहिंजे तरफ़ां कोशिशि कयूं पहिरियों त इहा जांच कयूं त चोर पंहिंजे तरह जा आहिनि या ॿाहिरि थोड़ा भला मूंखे इहो ॿुधाए त पेरे जो रुख केॾां आहे का ख़बरचार बाबा साईं चवनि था त पहिरां रोड ते चढ़िया आहिनि उन खां पोइ गुम थी विया ठीकु आहे असां पंहिंजे सिर जांच कयूं था पर लौंग बि खुफ़िया तरीक़े सां जांच करे बाबा साईं हिकिड़ी ॻाल्हि चवांव मूंखे लॻे थो त इहो कमु चने सर जो आहे जे हुकुम कयो त चने सर जी ॻिचीअ में हथ विझां थोड़ा तकड़ न कजां इन सां कमु ख़राब थी वेंदो समझिए न ओ मुझी मां जॾी बसरा मूंखे तुंहिंजी ॾाढी सिक लॻी आहे तूं मूंखे अकेलो करे हली वई आहे बसरा ओ बसरा एॾो सारो घर मूंखे तोखां बिना खाइण थो अचे बसरा या बेबी भी मुझे ज़हर थी लगे ओ बसरा मां माने के त मोए साल थियन तू केना तो पार कढिया जो वेठो न बेबी मुझे अॼु बसरा जी ॾाढी सिक लगी आ तॾहिं तो रोआ बस कराने बस करे बसरा सा के पिन्नण का रोकिंदी अज पाण वई तई पिन्नण बेबी तू सही मानू नहीं बसरा पिन्नण न वैया मुरीद ने खातमन के दुआऊं ॾियण वैया बस आने बस उठ वनिया मुझे मानी खणिया तू मुंहिंजे हूंदे ने बसरा लाइ थो रोई शर्म कान तो अचई शर्म त ॾाढो थो अचे जॾहिं माण्हू चवंदा त धी जॾहिं मां छाती कई थी धी जॾी काॾे तो भॼी बेत बहादुर बच्चा घणो परेशान न थी घणो न सोच जेके बि तुंहिंजे अंदर में ॻाल्हियूं आहिनि पंहिंजे मामे खे ॿुधाए चने सर मामा चने सर इन मूंखे ॾाढो तंग कयो आहे मां इनखे हाणे ज़िंदा कोन छॾींदुसि मां इन जो जीअण जंजाल करे छॾींदुसि असुल उफट मारींदोसांसि हा बहादुर बच्चा चने सर असांजी इज़त में हथ विधा आहिनि ऐं इन चने सर जा हथ कपड़ा आहिनि हथ हिकु टके जो माण्हू इहो चने सर असां सां तो खोस करे असां सां ना मामा ना जेसि ताईं इहो चने सर जीअरो आहे न तेसि ताईं मां सुख जो साह न खणंदुसि कमीने असांजी इज़त में हथ विधा आहिनि जेसि ताईं हिन जा हथ मां वठे न छॾींदुसि न तेसि ताईं मूंखे आराम न ईंदो बाबा तू अकेलो नहीं
मां भी तो सां गॾा, मुझो जीअण मुझो मरण भी तो सां गॾा। तू तो मुझे अखियुनि जो तारो आही न बच्चा। बाबा तू रुगो वात मो ॿ लफ़्ज़ कॼ, ॾिस त जी थो चने सर खे दुफ़ करे अचां। बाबा तोखे त ख़बर आहे न त हिन पूरे तर में शरीफ़ हिकिड़ो माई त आहियां। इन चनेसर जूं चालूं हाणे वधंदियूं थियूं वञनि। हाणे चनेसर खे सबक सेखारणो पवंदो। हिनजी ज़िंदगीअ जो ॾीओ मां विसाईंदुसि। मां तू परेशान न थी, मां इन चनेसर खे पेरनि में ज़ंजीर हणी तुंहिंजे पेरनि में अची किराईंदुसि। ऐं पोइ जेकॾहिं तूं हुकुम करी न त हिन भागे खे उबतो टंगे उनजी खल लाहे छॾियां। हा मामा, तूं इन चनेसर जी हर चाल ते नज़र रख त जीअं चनेसर खे मुंहुं भर के पोइ इन चनेसर खे चाढ़ींदासीं टिकीअ ते, लाहींदासीं खल। मुर्शिद मुर्जन साईं सॼो फेर लौंग में आहे ऐं लौंग खे मामूली न समझो। तव्हांजे भाउ जो कातिल बि लौंग अथव। हा वज़ीर, पहिरियां त मूं सोचियो मुख्य दुश्मन मारिया जेका रेशम आहे, पर हाणे सोचियमि त वण वढण खां अॻु में पहिरियां उहो टारियूं वठिबियूं आहिनि। उन लौंग जो बंदोबस्तु करणो पवंदो। वज़ीर चनेसर खे चओ तुंहिंजी ससी बि लौंग जे घर में आहे ऐं मुंहिंजी मिल्कियत बि लौंग जे घर में आहे। चनेसर इहो कमु ज़रूर कंदो। मां ऐं चनेसर ॾींदासीं लौंग खे टांडा। मां चाहियां तो सबका अवल रस्ते खां लौंग खे हटायूं। रेशम रनड़ थी वई त हुन में हथ विझणु आसान थी पवंदो, पर लौंग खे कंहिं तरीक़े सां मारणो आहे जिते ख़बर न पवे त मीरासी कीअं मरी वियो। हुकुम कयो पीर मुजन, तिने लौंग खे कीअं सम रख। मुंहिंजो हिकु जोगी यार आहे, उन खां अहिड़ो ज़हरीलो नांग वठंदुसि जंहिंजो ज़हर हिकु टिक हुजे। ईअं कर वज़ीर, विच वणनि में वाका। ईअं ई थींदो मुजन साईं। मां हिन महिल ई जोगी यार सां थो वञी मिलां। अदाशवा तकलीफ़ जी माफ़ी। भेण अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे, तव्हां हुकुम कयो। अदाशवा गुलज़ार ऐं चनेसर मुंहिंजे घर में घिड़िया आहिनि ऐं मां उन्हनि खे सबक सेखारणु थी चाहियां। हा भेण, चनेसर ऐं गुलज़ार खे हिन ॾोह जी अहिड़ी सज़ा ॾियणु खपे जो चनेसर ऐं गुलज़ार इबरत जो निशान बणिजी वञनि। अदा मां त चाहियां थी इन्हनि ॿिन्हिनि खे खंभे मों वटि खणी अच ऐं मां उन्हनि खे ॿुधायां त दुनिया जो दस्तूर हाणे बदिलजी वियो आहे ऐं अॼु जी औरत दुश्मननि जा ॾंद खटा करे सघे थी। वॾेरी इहा तकलीफ़ हाशिम भाउ खे छो थी ॾी? इहो कमु त मां बि कराए सघां थो। ॿिली जा चार दोस्त मूंखे बि सुञाणनि था। न लौंग, इहो कमु तुंहिंजो न आहे। इहो कमु मां सोढो ऐं साईंदाद कंदासीं। भेण जेकॾहिं इहो चनेसर कब्र में बि लिकी वियो न, उनखे उतां खोटे ॿाहिरि कढींदुसि। पोइ ठीकु आहे अदा हाशिम, इहो कमु 24 कलाकनि जे अंदरि थियणु घुरिजे। भेण इहो कमु थी वेंदो। बेगा तू सफा जॾो आहीं। मां खानदानी ॿार आहियां, खानदानी। पी जेको मुंहिंजो हो एॾो हिसाब किताब में होशियार हूंदो, एॾो उनखे दिमाग़ हूंदो हो जो हे पखियुनि जा वलर ईंदा उन्हनि में गिणी ॿुधाईंदो हो ही पखी हेतिरा आहिनि, हेड़नि जा कुझु पटियल आहिनि, कंहिंजूं अखियूं नूटियल आहिनि, कंहिंजूं पटियल आहिनि, हवा में अखियूं नूटिजूं बीठियूं आहिनि। उहो हिसाब करे ऐं मूंखे ॿुधाईंदो तूं ॼट सफ़ा हिन कम जो।
कबूतर तू सही मानू नाई मुंहिंजो बाबो एतिरो त होशियार हुयो कुत्ती जे पेट हूंदो न उन कुत्ती जे पेट में ॿुधाईंदो त उन में हेतिरा गुलर आहिनि ऐं मां बि एतिरो होशियार आहियां। तो पोइ मां तोखां हिकिड़ो सुवाल बेगा पुछां? पुछ सुवाल इहो आहे त हिकिड़ी कुत्ती आहे उन 7 बच्चा ॾिना। हिकिड़ी कुत्ती 7 गुलर ॼणिया? हा मनसूबा बंदी कान हूंदी या जो हिक 7 में 7 गुलर ॼणी? मां तोखे हिसाब ॾियां थो गौर सां ॿुध पोइ मूंखे उन जो जवाब ॾे वात न पट ॾे हिसाब। हिकिड़ी कुत्ती 7 गुलर ॼणिया बेगा उन में 5 मरी विया। हाणे मूंखे ॿुधा त कुत्ता बाक़ी घणा बचा गुलर? कबूतर हिसाब ॾे गालियूं न ॾे। अरे हिसाब किताब सही आहे तूं ॻाल्हि खे समझी छो नथो बेगा? हिकिड़ी कुत्ती 7 गुलर ॼणिया उन में 5 मरी विया बाक़ी गुलर कुत्ता घणा बचा? 5 मरी विया। हा समझी छो नथो? वात पटियो पियो अथई। 5 मरी विया बाक़ी बचा 2 ॼट या पुट। हा तको हेड़ो हाणा हिसाब चङी तरह ॿुधाईंदो कर। हा ॻाल्हि ॿुधो। जी भाऊ कंहिंखे ॻोल्हियो पिया छा? जनेसर या गुलज़ार खे ॾिठो आहे किथे? माण्हू त भला पिया लॻो इन भाड़ियुनि जी ॻोल्हा पिया कयो। जेकर का ख़बर अथव ॿुधायो असांखे। इहे ॿई तव्हांखे हिते कोन मिलंदा। त पोइ किथे मिलंदा? बाबा इहे तव्हांखे बंगुल खान जी ओताक में मिलंदा। तव्हांजी महिरबानी। बाबा असांजे लाइ को हुकुम का हुजे त ॿुधायो। न वॾी महिरबानी तव्हांजी। असांखे देरि थी थिए। अच साईं दादा। अरे रोशू कादे भजंदो तो वञी उतन डोड़ायो अथई छा? कबूतर ख़बर पई आहे त हाशिम वारा हथियार खयूं गुलज़ार ऐं बंगुलारनि खे ॻोल्हींदा था अथनि। गुलज़ार ऐं चने सर खे भली मारे न तुंहिंजो उन में छा वञे? कहिड़ो तुंहिंजो पुफी जो पुट आहे? इन्हनि गुलज़ार ऋण ॿारे ॾिनो आहे। जेकॾहिं मूंखे ॾिठई न मूंखे त उफट मारींदा छो त मां बंगुल खान जो माण्हू आहियां हुननि जे दुश्मन जो। मूंखे त इहो ख़ौफ़ थो थिए त किथे रेस बंगुल खान न विच में अची वञे उनखे न मारे अचनि। मां चयो रेस कंहिंजी ॿुधायां ऐं को इनाम वठां। जे न मूं रेस ताईं इहा ख़बर पहुचाई त हाशिम वारा अचनि था असुल इनाम सां नवाज़े छॾींदो। अरे रे बीह इहो इनाम वठण चुगलियूं हणण जा ॻाल्हि ॿुधाइण असांजो कमु आहे। तूं असांजी रोज़ी ते लत थो ॾी। मां थो चवां हेतिरी नंढो अहिड़ो सींध वारो ठोकींदो साईं जो मगज़ अधो अधु थी पवंदई। मालिक मेड़ींदा वतनी जीअं ॿेर मेड़ींदा आहिनि। अड़े ये ख़बरूं ॿुधाइण चुगलियूं हणण इहा चमचागिरी मुंहिंजो कमु आहे न। मां हाणे ॿुधाईंदोसां त गुलज़ार वारनि वटि इहो रोशू वेठो ता ॾिसी इहो भॻो अथव चुगली हणंदो साईं। ऐं हाशिम इएं तोखे कुटींदो अहिड़ा पातर हणंदो जीअं उठ पतड़ ते कुटिजे। कयां हाशिम खे फोन त तूं हिननि खे ॿुधाइण थो वञी। कबूतर हाशिम खे फोन न कर तूं बंगुल खे ॿुधा तूं ई वञी इनाम। मुंहिंजी ॻाल्हि ॿुध इनाम असां वठूं वरी असांजे रोज़गार ते वरी हेलत था ॾियनि। हींअर ई फोन करे ॿुधायां तीअं धाणा कढी छॾनी। मुंहिंजो इनाम आहे मां फ़क़ीर आहियां कबूतरो अॻिते ईअं न कजो। मुंहिंजी रोज़ी में मथां ज़हर विझो। तूं हिते वेठी आई मां तोखे पलियार में घर ॻोल्हण वियो हुयुसि। बाबा ही भी तो पंहिंजो ई घर अथमि न। वे बाबा वे। अम्मा इहो वञिणो मूंखे ॾे पाणी मूंखे पिया ॾाढी उञ लॻी आहे ॾाढी गर्मी आहे ॿाहिरि। हाँ हाँ बाबा।
अम्मा हाशिम नज़र कोन पियो अचे, काॾे वियो आहे छा? बाबा हाशिम सुबुह सां हथियार खणी घरां निकिरी हलियो वियो हो। तॾहिं सोचियमि त बाबा अरंडा चकर ॾेई अचां। अम्मा हाशिम बि हरू भरू झेड़ा झेड़ा कंदो थो अचे, हर लोफर सां पिटाए वेठो आहे। मूंखे त ख़ौफ़ आहे किथे को नुक़सान न पहुचाएसि। बाबा मुंहिंजी त हिक बि नथो ॿुधे, सदाई हथनि में हथियार अथसि ऐं हाणे त बाबा वॾे खां बि कोन थो लाराए। हा अम्मा, हाशिम अर्दो मुड़ुसु आहे, हू तुंहिंजी किथां ॿुधंदो? बाबा तूं ई खणी हाशिम खे सम्झाए न त हाणे इहे झेड़ा झटा छॾे ॾेई आराम सां घर में वेही बनी काए अनो पाए। अम्मा राणी, हाशिम तुंहिंजी नथो ॿुधे, पंहिंजे भाउ जी नथो ॿुधे त मुंहिंजी किथां ॿुधंदो? बसि दुआ करीसि, अलाह सानी ॾियसि। हा बाबा, अलाह ई सम्झाईंदुसि।